नाज़िन में पासे अवांखे ॿुधाईंदा हलूं त शिकारपुर जे गवर्नमेंट हाई स्कूल में शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि कोरोना वायरस जी तस्दीक खां पोइ ॿियनि स्कूलनि में बि कोरोना वायरस फैलजण जो ख़दशो वधी पियो आहे। इन हवाले से वीडियो लिंक ते मौजूद है रशीद जामड़ो। जी रशीद। जी बिल्कुल, मैं मौजूद आया शिकारपुर के हाजी फतेह मोहम्मद बॉयज़ हाई स्कूल में, जिते काल हिते इन स्कूल के शागिर्दन में 23 कोरोना जा जेके केस ज़ाहिर थिया। उन खां पोइ सेहत खाते जो अमलो इन स्कूल में पहुची हिते जेके मुक़रर 29 जेके उस्ताद आहिनि उन्हनि में 5 जेको लोअर स्टाफ टोटल जेके 36 ॼणनि जो हिते जेकी कोरोना जेका टेस्ट कई वञे पई। ॿिए हवाले सां ॿुधाया था जो जेके कोरोना जे टेस्ट ज़ाहिर थियण खां पोइ सेहत खाते जे अमले पारां हिन महिल ताईं क्लासनि जे अंदरि को बि स्प्रे कोन कयो वियो आहे। जॾहिं हिते जो उस्तादनि जो चवणु आहे त हिन खां अॻु हिन स्कूल जी 2 दफ़ा स्प्रे थी चुको हो, पर उहा जेका स्प्रे हुई बिल्कुलु नाकारा हुई ऐं उन्हनि में को बि अहिड़ो असराइतो कोन्हे। उनजे बावजूद बि हिते कोरोना जा केस ज़ाहिर थिया आहिनि ऐं अॼु हिकु दफ़ो ॿीहर सिहत खातो जी टीम जेका इन स्कूल में आई है, जंहिंमें 22 जेके 23 जेके कोरोना जा केस ज़ाहिर थिया। ऐं स्कूल इंतज़ामिया जो चवणु आहे त असीं जेके शागिर्द जेके मुतासिर थिया आहिनि ऐं उन्हनि जे वालिदेन सां राब्तो कयो आहे त हू पंहिंजे ॿारनि खे अंदरि जेको त क्वारंटाइन कनि 14 ॾींहंनि लाइ, ऐं कुझु ॿारनि सां राब्तो थियो आहे ऐं कुझु ॿारनि सां राब्तो न थियो आहे। ऐं इन्हनि जो वधीक चवणु आहे त असीं अहिड़ो इतला शिकारपुर जे SSP ऑफिस में DIB ब्रांच के ॾेई छॾियो आहे, पर तव्हांखे वधीक ॿुधाईंदो हलां त पुलिस इंतज़ामिया पारां ऐं उन्हनि घरनि ताईं बि को बि अहिड़ा के उपाव न वरिता विया आहिनि, न ई हुते को पुलिस जो इंतज़ाम कयो आहे।